ज़िले कश्मीर कंदकोट समेत घोटकी शिकारपुर सखर ऐं ॿिनि ज़िलनि जे कचे जे ॾोहारनि जे ख़ात्मे ऐं अमन अमान करण लाइ आई.जी. सिंध गुलाम नबी मेमण जी सरबराही में लाड़कानी डिवीज़न जे पुलिस ऑफिसरनि जी कंदकोट में बैठक थी गुज़री, जंहिंमें आई.जी. सिंध खे डी.आई.जी. लाड़काणो कंदकोट शिकारपुर जैकाबाद लाड़काणो कंबर शहदादकोट ऐं ॿिनि ज़िलनि जे अमन अमान जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। जंहिं बाद आई.जी. सिंध गुलाम नबी मेमण पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कचे जे ॾोहारनि जे ख़ात्मे ऐं कराची जे अमन अमान लाइ सिंध पुलिस कमु करे रही आहे। कंदकोट ज़िले में 9 ॼणा अगवा थियल आहिनि, जंहिंजी बाज़ाबी लाइ पुलिस ऑपरेशन करे रही आहे। पुलिस खे अमन अमान कराइण में मीडिया ऐं अवाम जो साथ घुरिजे। ॾोहारनि वटि जदीद हथियार आहिनि, जंहिं करे उहे ॾोह बि कनि था ऐं पुलिस सां झेड़ो बि कनि था। अगवा जो सिलसिलो हाणे कंदकोट ऐं शिकारपुर ज़िलनि में आहे। ॾोहारनि सां मुक़ाबिलो करण दौरान असांजा जवान शहीद बि थियनि था ऐं पुलिस जो नुक़सान बि थिए थो, पर पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जा हौसला बुलंद आहिनि, जंहिं करे पुलिस बहादुरी सां ऑपरेशन ऐं मुक़ाबिलो करे थी। सिंध में काफ़ी ॾोहारनि जो ख़ात्मो पुलिस ई कयो आहे। सिंध सरकार हथियार ख़रीद करण लाइ फंड जारी कया आहिनि। कुझु हथियार पुलिस खे मिलिया आहिनि ऐं कुझु जेके तुर्की मां घुराइबा, जेके 2 हफ़्तनि में अची वेंदा। हीरा कुमारी जे केस जे हवाले सां GIT ठाही आहे। कुझु शाहिदियूं गॾु कयूं आहिनि, जंहिं तहत कमु हले पियो। इंशाअल्लाह जल्द प्रिया कुमारी बाज़ाब थींदी। फज़ीला सरकी जो केस पुराणो आहे, जंहिंखे पुलिस ट्रेस न करे सघी आहे। इन मां को शाहिदियूं न मिली सघियूं आहिनि। उस्ताद अल्लाह रखियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस भरपूर नमूने कमु करे रही आहे। ॾोहारनि ख़िलाफ़ कंदकोट पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। ॾोहारनि वक़्तनि बवक़्तनि ट्रेप तब्दील करे वारदातूं कनि पिया। 2015 खां वठी हिन ट्रेप में, जंहिंमें रिश्तो कराइण, सस्तियूं गाॾियूं ॾियणु, सस्तो चौपायो माल ॾियण जो लालचूं ॾेई अगवा जो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिंजी रोकथाम लाइ सिंध पुलिस जदीद टेक्नोलॉजी ज़रिए 3 महीननि अंदरि 529 माण्हुनि खे ट्रेप ज़रिए अगवा थियण खां बचाए वरितो आहे, जंहिंजी पूरी फ़हरिस्त असां वटि मौजूदु आहे। सिंध जे कुझु ज़िलनि अंदरि क़बीलाई झेड़नि जे करे ॾोह में इज़ाफ़ो थियो आहे। क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ सरदारनि ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन खे बि किरदारु अदा करणु घुरिजे। पुलिस उन बाबति बि जल्द हिकमत अमली जोड़ींदी। DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई, SSP रोहल खान खोसो, SSP इरफान समू, SSP जैकाबाद सलीम शाह, DC अमीर फजल अवेसी समेत ॿिया अमलदार गॾिजाणे में मौजूद हुआ। ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। शहरी मायूस कश्मीर मां वधीक विढ़ण अगवा थी विया आहिनि। कश्मीर वासी नौजवान सराज अहमद गोलाटो ऐं संदसि 6 वीरनि जो पुटु शहरयार गोलाटो ॾोहारनि हथां अगवा थी विया आहिनि। वासनि मूजिबि ॾोहारी असांजे नौजवान खे कार समेत कश्मीर जे कचे तरफ़ अगवा करे खणी विया आहिनि। ॾोहारनि टेलीफोन करे 50 लख भुंग तलब करे वरितो आहे। वासनि मूजिबि SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई अगवा वाक़े जो नोटिस वठी असांजा माण्हू बाज़ाब कराए। उन्हनि चयो त असांखे भुंग भरण जी ताक़त न आहे। ॿिए तरफ़ बख्शापुर खाई में घरूअण पतां साफ़ी सुवार बंगवार जे बाद ज़ाहिद हुसैन बंगवार घर अंदरि दरवाज़ो बंदि करे पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। वारसनि मूजिबि असीं दरवाज़ो भञी करे नौजवान खे फौरी अस्पताल खणी अची रहिया हुआसीं त नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में फ़ौत थी वियो। जॾहिं त नौजवान जी लाश जो पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छाइंजी वियो। उन वाक़े जो कारण घणो अणबत ॿुधाए पियो वञे। पुलिस वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़।